अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतास रही जी ख़िदमत में हाज़िर आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त पेही जा पाण में कयम रूह रिहाण, न को डूंगर ॾेह में नका केचन काण, पुनूं थियुसि पाण ससुई तां सूरत यार। लतीफ़ साईं चए थो त जा भूए पेरे मूं सा भूए मथे सजने, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चए। लतीफ़ साईं जन शेर सां गॾु मां अॼु पंहिंजो हीउ प्रोग्राम शुरू थो कयां पियो। इंटरव्यू में वेठा आहियो ऐं तव्हां खां पुछनि था त कुझु ॿुधायुमि कुझु लिकायो। ॿुधाईंदो त इहा आत्मकथा कंहिंजी आहे? तव्हां चओ साईं आत्मकथा दादा कीरत बाबाणी जी आहे। अच्छा बाबा, इहो ॿुधायो तव्हां असांखे त आख़िरी पन्ना कंहिंजी आत्मकथा आहे? तव्हां चवंदो साईं इहा हरी मोटवाणी साहिब जी आहे। अच्छा बाबा, हरी मोटवाणी कहिड़े शहर में पैदा थियो? तव्हां चवंदो साईं लाड़काने में। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा इहो असांखे ॿुधाईंदो त सामी जेको आहे सौदो प्रेम जो, सामी सौदो प्रेम जो, इहो कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं इहो ताजल बेवस जो किताबु आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो त मुठ भिड़ियाई भली जे उपटी त वाह, पधर विधई ॻाल्हिड़ी त छॾे वञे साहु, इहो शेर जेको आहे उहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो शेर शाह करीम बुलड़ीअ वारे जो आहे। अच्छा भला हीउ शेर कंहिंजो आहे? त हीउ कन गॾहणा विकिणी कन के ॿिया गिनीज तनी सी सुणी जी पिरियां संदी ॻाल्हिड़ी, इहो शेर कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो बि शाह करीम साहिब जो शेर आहे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा त वयार से विंझार हिकिड़ो किताबु आहे, ॿुधाईंदो त वयार से विंझार किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो गुलाम गिरामी साहिब जो किताबु आहे। अच्छा वरी तव्हांखे चवंदा त भला ॿुधाईंदो त डॉक्टर गुरबख्शानी साहिबु कहिड़े शहर मां PhD कई आहे? तव्हां चवंदो साईं लंडन मां। अच्छा वरी तव्हांखे चवंदा त लतीफ़ एंड मॉडर्न वर्ल्ड किताबु आहे, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे किताबु? तव्हां चवंदो साईं इहो प्रोफेसर अकरम अंसारी साहिब जो किताबु आहे। अच्छा सॉन्ग्स ऑफ नेकलेस ॿुधाईंदो त कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं तीरथ दास होतचंद जो किताबु आहे सॉन्ग्स ऑफ नेकलेस। ऐं वरी तव्हांखे चवंदा त भला ॿुधायो त लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया ॿुधाईंदो त कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं जॉर्ज इब्राहिम ग्रेसन। अच्छा वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधाईंदो त रिचर्ड बर्टन जो जेको किताबु आहे शाह जो रिसालो, उहो उन कॾहिं छपारायो? तव्हां चवंदो साईं उहो 1866 ईस्वी में छपारायो। बाबा कहिड़े शहर में छपारायूं? तव्हां चवंदो साईं जर्मनी में, जर्मनीअ जो लेपर्स शहर आहे उतां छपारायो अथऊं। अच्छा H.T. लैम्बर्ग जो किताबु द टेररिस्ट कहिड़े नाले सां तर्जुमो थियो आहे? तव्हां चवंदो साईं इहो दहशतगर्द जे नाले सां तर्जुमो कयो आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो त म्यूज़ा प्रोवागंस इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं H.T. सोरले साहिब जो किताबु आहे। अच्छा भला इहो ॿुधायो त उहो कहिड़ो शेर आहे जंहिंखां मुतासिर थी H.T. सोरले लतीफ़ साईं ते तहक़ीक़ कई? तव्हां चवंदो साईं उहो शेर आहे त अॻियां अॼनि वटि पोयनि सर संभाया, कावड़ त पवी कबूल में मछण भाई घटि, कलाल की हट थो कुसण जो कूप वहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधाईंदो त राग जो सुर, लतीफ़ साईं जो राग जो सुर कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं उहो सूरठ राय ॾियाच। अच्छा भला इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे त जेको नातिर जो किरदारु आहे उहो कहिड़े सूरमीअ सां ॻंढियल आहे? तव्हां चवंदो साईं उहो आहे मूमल सां ॻंढियल आहे। अच्छा भला इहो ॿुधाईंदो असांखे त नूरीअ जो जेको मुर्शिद आहे हुनजो नालो छा हो? तव्हां चवंदो साईं शाह होंदड़ो। अच्छा भला इहो ॿुधायो असांखे त उहो कहिड़ो सुर आहे जंहिंमें मांगर मश जो ज़िक्र ख़ासि तौर ते थियल आहे, ऐं हिकिड़ो अहिड़ो सूर्य किरदारु आहे, बहादुर किरदारु आहे जंहिं मांगर मश जो मुक़ाबिलो कयो आहे? उहो कहिड़ो सुर आहे शाह साईं जो? तव्हां चवंदो साईं सुर घातो। वरी तव्हांखे चवंदा त भला शाह साईं जो उहो सुर ॿुधाईंदो जंहिंमें हुन वॻंद फ़क़ीर सां मश्करियूं कयूं आहिनि? तव्हां चवंदो साईं सुर बिलावल। अच्छा भली तव्हां इहो ॿुधायो असांखे त चंड तुंहिंजी राति पाड़ियां तां न प्रियसी, तूं अछो में राति सॼण नित सोजरो, ॿुधाईंदो त इहो शेर कहिड़े सुर सां तालुक़ु रखे थो? तव्हां चवंदो साईं इहो शेर सुर खंभार सां तालुक़ु रखे थो। शाह साईं जो उहो भला बाबा कहिड़ो सुर आहे जेको जवानीअ में चवनि था त शाह साईं लिखियो आहे? तव्हां चवंदो साईं शाह साईं जे जवानीअ में लिखियलु सुर जेको आहे उहो आहे खंभात। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे चवनि था भला खंभात खे ॿियो छा था चवनि पिया? तव्हां चवंदो साईं ॿियो हुनजो नालो आहे खुमाच। ईअं ई अॻिते हली सिलसिलो अॻिते वधे थो पियो ऐं तव्हां खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुवाल पुछा वञनि था ऐं उन्हनि जा जवाब तव्हांखे तामुल सां ॾियणा आहिनि। यादि रखो जॾहिं बि इंटरव्यू जे मरहले में हुजो ऐं तव्हांखे को सुवाल जो जवाबु ठीकु नथो अचे त धुको हणण बदिरां बहितर आहे त अमां चओ त सॉरी सर, मूं वटि इन हवाले सां हिन वक़्तु का इंफॉर्मेशन कोन्हे। इहो वधीक बहितर आहे बनस्बत इन जे जो असां धुका हणूं, ऐं इहो वधीक बहितर आहे त असां हवा में तीर हलायूं। इन खां बहितर आहे त रियलिस्टिक अप्रोच सां पंहिंजे इंटरव्यू खे कंडक्ट करण वारे मरहले खे तकमील ते पहुचायूं त जीअं वधीक आसानी पैदा थिए। सो मोकिलाणी न आहे
वरी कंहिं ॿिए वीडियो में कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैर।